अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थईम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे शमन अली मिराली जी ज़िंदगीअ ते ठहियल फिल्म जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। तव्हांखे इहो ॿुधाइण वारो आहियां त शमन अली मिराली जी हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि ऐं हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे ऐं शमन अली मिराली जी जेकी ज़िंदगीअ ते फिल्म ठहियल आहे इन फिल्म जो नालो छा आहे, इहो तव्हांखे हिन वीडियो में मां ॿुधाइण वारो आहियां। ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, जे अगरि तव्हां शमन अली मिराली जा परस्तार आहियो त मुंहिंजी वीडियो खे हिकु सुठो कॉमेंट्स ज़रूरु कजो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शमन अली मिराली जी जेकी ही ज़िंदगीअ ते फिल्म ठाही वई आहे, हिन में सिंध जो मशहूरु अदाकार सैयद निसार शाह, लाला सिकंदर ऐं किरण लेगारी पिणु हुया ऐं इन्हनि खां अलावा सिंध जा मशहूरु नाले वारा अदाकार पिणु हुया। दोस्तों, मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो राइटर केरु आहे ऐं डायरेक्टर केरु आहे। दोस्तों, हिन फिल्म जो डायरेक्टर लाला सिकंदर आहे ऐं हिन फिल्म जो राइटर बि लाला सिकंदर आहे। दोस्तों, मां तव्हांखे इहो ई ॿुधाईंदो हलां त सैयद निसार शाह जो करेक्टर छा हुयो। सैयद निसार शाह जो धाड़ेल जो करेक्टर हुयो, जंहिंजो नालो हुयो शाहू, ऐं होॾां लाला सिकंदर जो करेक्टर छा हुयो, करेक्टर हुयसि सिकूअ जो, ऐं होॾां किरण लेगारी जो करेक्टर हुयो हिना जो। दोस्तों, हिन फिल्म जो नालो मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन फिल्म जो नालो आहे शमन मिराली। दोस्तों, जे अगरि तव्हां हीअ फिल्म शमन जी नाहे ॾिठी, तव्हां हीअ फिल्म ॾिसी सघो था। शमन मिराली हिन फिल्म जो नालो आहे। दोस्तों, हीअ फिल्म तमामु बहितरीनु ठाही वई आहे, मां ॾिठी आहे, मूंखे तमामु ज़बरदस्त लॻी आहे। दोस्तों, जे अगरि हीअ वीडियो तव्हांखे अॼु जी पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, जे अगरि तव्हां शमन मिराली जा परस्तार आहियो त मुंहिंजी वीडियो खे कॉमेंट्स ऐं लाइक ज़रूरु कजो। महिरबानी, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।